शहरियों की परेशानियों में गैस की गैर एलानिया लोड शेडिंग और कम प्रेशर भी किसी परेशानी से कम नहीं है। न शहरी में गैस है न अफ्तारी में। शहरी रमज़ान मुबारक के बाबरकत महीने में भी बहुत बड़ी परेशानी के साथ गैस इंतज़ामिया के अदम तवज्जो की बाइस परेशानियों का सामना करने पर मजबूर हैं। गैस भाऊ असां तकरीबन महीनो थी वियो आहे, न शहरी जे टाइम आहे न अफ़्तारी टाइम आहे भाईजान। बिजली गैस का बि शहदादकोट में सवलो असांखे न आहे। पहिरियों मरहलो तो गैस असांजो हितां ई पूरी दुनिया में हो पाकिस्तान में थो हले, पर असां धरती धणी असां वटि न ॾींहं जो आहे न राति जो आहे, मुकमल असां वटि गैस बंदि आहे, न बिजली आहे न कुझु आहे। नालियुनि जी हालत इहा आहे, रोडनि जी हालत इहा आहे, ॾिसो था। बराए महिरबानी त गुज़ारिश इहो आहे असांखे गैस ॾिनो वञे। गैस में असांजा बचड़ा काठियूं हलाए हलाए उन्हनि जी अखियुनि जी दीदूं ख़तमु थी वियूं आहे। ज़ख़ीरो गैस आहे, गैस का नौकिरी न आहे, न पैसे जी शइ न आहे, इहा गवर्नमेंट जी शइ आहे, बिल ॾियूं था। पर अलाए छो शहदाद को नंढड़को लॻो पियो आहे। हूअं दड़को वारिस आहे, इन मदनी शयुनि जे करे त को वारिस न आहे शहदादगढ़ जो। भई असांजो हिनमहिल रमज़ान शरीफ़ बीठो आहे, असुर जो रोज़ो रखण जे लाइ ॾाढी परेशानी थी थिए। गैस आहे ई न, बल्कि शाम जो रोज़ो खोलण जे टाइम बि ॾाढी परेशानी थिए। गैस आहे ई न, काठियूं वठी वठी असांजो इन सां साह ई निकिरी वियो आहे। हाणे हेॾा कमायूं था 500 रुपया, हेॾा काठियूं वठूं या छा कयूं। पहिरीं ॻाल्हि त मां वश टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेको अहम इशू ते जेको अवामी राय वठनि था। ऐं गैस जे मसइले जे हवाले सां मां सम्झां थो शहदाद कोट 4 लख शहर माण्हुनि जी आबादी मुश्तमिल शहर आहे। उते सिर्फ़ु 50% गैस माण्हुनि वटि मौजूदु आहे, पर उहो बि हले नथो। 24 कलाकनि में हिकिड़ो कलाकु हले थो। राति जो 10 बजे अचे थो, 11 ताईं माण्हू रिध पचा सुबुह जो शागिर्द स्कूल था वञनि, उन्हनि जे लाइ नाश्ते जे लाइ जेको आहे उन्हनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो थो पए। जबकि दूसरी जानिब शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि आज के जदीद दौर में भी हम गैस के होते हुए लकड़ियाँ इस्तेमाल कर रहे हैं, जो एक लम्हा फिक्रिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहदाद कोट।